मोबाइल कॉल्स, इंटरनेट डेटा ऐं SMS ते टैक्स न लॻायो वेंदो। हलंदड़ साल पहिरें मरहले में 40 लख शहरियुनि खे रोज़गार ॾिनो वेंदो। ईंदड़ माली साल 500 अरब रुपयनि जा इज़ाफ़ी टैक्स जमा करण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। शौकत तरीन चयो त वज़ीर आज़म सही चवे थो त अवां घबरायो न, असीं मिनी बजट न आणींदासीं। जेके टैक्स नथा ॾियनि उन्हनि जो बिजली ऐं गैस जे बिल ज़रिए पीछो कंदासीं। 1500 अरब रुपयनि जे सेल वारनि समूरनि वॾनि रिटेलर्स ते टैक्स लागू कयो वेंदो। 70 सालनि खां ग़रीबनि खे कर्ज़ नाहे मिलियो। कमर्शियल बैंक्स खां नंढनि फलाही इदारनि खे कर्ज़ ॾींदासीं। शहरियुनि खे पंहिंजी छित लाइ 20 लख रुपयनि ताईं कर्ज़ ॾींदासीं। ग़रीब हारियुनि खे बिना व्याज जे 5 लख रुपया कर्ज़ बि ॾिनो वेंदो। ग़रीबनि ते सियासत न थींदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त IMF जो मुतालबो आहे त टैक्स ऐं बिजली अघनि में वाध कई वञे। आलमी मालियाती इदारे सां ॻाल्हियूं जारी आहिनि। ॿिन्ही जी मंज़िल हिकु आहे। IMF चाहे थो त पाकिस्तान मुस्तहकिम तरक़ी ॾांहुं वञे। अपोज़िशन कमज़ोर हुअण सबबि असांखे बार बार IMF वटि वञणो पवे थो। इस्लामाबाद में पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शौकत तरीन चयो त सऊदी अरब सां ॻाल्हियूं जारी आहिनि। कोशिश आहे त सऊदी खां ओधर ते तेल वरितो वञे, पर उमेद आहे त ओधर ते तेल मिली वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी बजट के अवाम ते मुआशी हमलो करार ॾींदे चयो आहे त महांगाई ऐं गुर्बत तारीख़ी आहे। बजट कीअं थी अवामी थी सघे। वज़ीर आज़म आम माण्हू खे रिलीफ ॾियण में नाकाम थी वियो। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त साल बदिलियो पर आवाम जो हाल न बदिलियो। 2021-2022 बजट पेश करे इमरान ख़ान पंहिंजे ग़रीब ऐं अवाम दुश्मन एजेंडा वाज़े करे छॾी, पर पीपल्स पार्टी इमरान ख़ान खे अवाम जो मुआशी क़त्लेआम करण जी इजाज़त न ॾींदी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त बजट पेश करण दौरान अपोज़िशन जो रवैयो गैर ज़िम्मेवाराणो रहियो, जंहिं अञा ताईं बजट पढ़ण जी बि सहमत नाहे कई। अहिड़ी गैर संजीदा अपोज़िशन मां अवाम कहिड़ी उमेद रखी सघे थो। पंहिंजे बयान में फवाद चौधरी चयो त बजट खे हर तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वाखाणियो, पर ही माण्हू ईंदड़ 7 साल बि ईअं ई बैनर खणी कुंड में बीठल मिलंदा। मुस्लिम लीग नून जे अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त हुकूमत कुलभूषण लाइ कानून पास करे गैरत जो सौदो कयो। जीअं कश्मीर मामले ते सौदेबाज़ी कई वई, तीअं कुलभूषण मामले ते कई वई। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एहसन इक़बाल चयो त बजट अवाम दुश्मन आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में रुॻो 10% वाध कई वई। हुकूमत जी मुआशी टीम 3 सालनि खां मुल्क खे बर्बाद करे रही आहे। हुकुमराननि वटि मुल्की तरक़ी जो को बि प्रोग्राम न आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻवान शहबाज़ शरीफ़ विच में टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि जे विच में वफ़ाक़ी ऐं पंजाब बजट ते ख़्यालनि जी ॾे वठि। ज़रियनि मुताबिक़ नून लीग क़यादत में मुल्की सियासी सूरत-ए-हाल ऐं हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ते बि ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि में PTM प्लेटफॉर्म खे सरगर्म करण ते बि इत्तफ़ाक़। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख वफ़ाक़ी बजट के अवाम दोस्त करार ॾींदे चयो आहे त बजट जी मुख़ालफ़त कंदड़ मुल्क ऐं क़ौम जा दुश्मन आहिनि। सिंध जी समूरी बजट खाई वेंदड़। ॾिसूं था कहिड़ी बजट था पेश कनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हलीम आदिल शेख चयो त फ़ोन कॉल्स ते ग़रीब माण्हुनि जो 3 मिंटनि अंदरि कमु थी वेंदो आहे। इन करे 3 मिंटनि खां वधीक कॉल करण ते टैक्स लागू कई पई वञे। बहरिया टाउन वारे मामले जी JIT जोड़ण घुर्जे। वज़ीर आज़म खे बि दरख़्वास्त कंदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कैनेडा में पाकिस्तानी कुटुंब खे ट्रक हेठां चिबाटे मारण वारे वाक़े ते सख़्त एक्शन थियणु घुर्जे। आलमी बिरादरी इंतहा पसंदी खे रोकण लाइ क़दम खणे। कैनेडा जी टेलीविज़न खे ॾिनल इंटरव्यू में इमरान ख़ान चयो त आलमी बिरादरी ऑनलाइन नफ़रत वारे मवाद ऐं इंतहा पसंदी खे रोकण लाइ क़दम खणे। कुझु वेबसाइट्स नफ़रत वारो मवाद पखेड़े इंसानियत खे विड़ाइण चाहिनि थियूं। इन्हनि वेबसाइट्स जे ख़िलाफ़ आलमी सतह ते कार्रवाई जी ज़रूरत आहे।
कैनेडा जे वज़ीर आज़म खे इंतहा पसंदी जे मामले जी संगीनी जो अहसास आहे, पर ओलह जा कुछ अॻवान कन लाटार करे रहिया आहिनि। पाकिस्तान सुपर लीग में अॼु हिकु मैच खेॾी वेंदी। पेशावर ज़ल्मी जो मुक़ाबिलो कोयटा ग्लेडिएटर्स सां थींदो। गुज़िरियल ॾींहुं थियल मैच में इस्लामाबाद कोयटा खे 10 विकेट्स तां शिकस्त ॾिनी हुई।